एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुरु प्रसाद। एक राजा वट रोज सत्संग थींदो हुयो, कथा थींदी हुई। राजा सत्संगी हुयो, रोज कथा ॿुधंदो, रोज सत्संग ॿुधंदो हुयो। उन्हीं जी प्रजा भी सत्संगी हुई, कथा ॿुधंदी रोज। जाते भी सत्संग थींदो आ तो ती संत जन हली ईंदा आहिनि, संत जन पहुची वेंदा आहिनि पाणे। जाते भी हरि जी कथा हलंदी आहे। हिकु ब्रह्म ज्ञानी महात्मा पहुची विया कथा ॿुधण जे लाइ। राजा उन्हनि जो सत्कार कयो, स्वागत कयो। उन्हनि जे लाइ भोजन भंडारो करायो। उन ब्रह्म ज्ञानी संत जी चरणन में मथो टेकी राजा चवण लगो कि मां रोज कथा ॿुधां तो, सत्संग ॿुधां तो, परंतु मुंहिंजा जेके बंधन वहम भरम अञा दूर नथा थियनि। मुंहिंजे मन खे अञा पूरी तरह सां शांति नथी अचे। तव्हां संत आयो, ॿुधायो कोई रस्तो। संतन चयो राजा बिल्कुल सरल ॻाल्हि आहे। सुभाणे जंहिंमहिल सत्संग थींदो, कथा थींदी, ओॾी महिल इन जो जवाब मां तोखे ॾींदुमि। ॿिए ॾींहं ते सत्संग थियो, कथा थी। जंहिंमहिल समापन थियण वारो हुयो, उन महात्मा चयो थोड़ी देर बीहो, हिकु कम कयो, थोड़ी देर जे लाइ मुंहिंजी आज्ञा मञो, बुरो न मञिजो, बुरो न मञिजो। राजा साहिब तव्हां भी ऐं जेके संत कथा कनि था उन्हनि खे भी चयो कि तव्हां भी बुरो न मञिजो। चयो ठीकु आहे। उन्हें महात्मा उन्हनि ॿिन्ही जा हथ पोइतों करे ॿधाया। राजा जा भी हथ पोइते ॿधाया ऐं उन कथा करण वारे संत जा भी हथ पोइते ॿधाया। पोइ ॿिन्ही खे उन्हनि महात्मा ब्रह्म ज्ञानी संत आज्ञा कई कि तव्हां हिक ॿिए जा बंधन खोलियो। त राजा चयो मुश्किल आहे ॾाढो, अहिड़ो कस के रस्सी ॿधी अथऊं बिल्कुल ॿिन्ही खे कि न खोले सघंदा हिक ॿिए जा बंधन। तॾहिं संत चयो कि सत्संग ॿुधण, ज्ञान नाम जो दान वठण, कथा ॿुधण, उन जी असांखे लाभ ॾींदी जेको पाण आज़ाद हुजे, पाण मुक्त हुजे। अगर वो पाण ही बंधनन में आ, पाण ही मुक्त नाहे, पाण ही आज़ाद नाहे, या पाण ही उनखे कंहिं प्रकार जो लोभ लालच आ, त पोइ उन जी कथा सत्संग, उन जो ॾिनल नाम, उन जी ॿुधायल राह असांखे फ़ाइदो न ॾींदी, कंहिंखे भी न ॾींदी। पहिरियों तो सतगुरु अहिड़ो कर जेको पाण मुक्त हुजे, कथा उन जी ॿुध जेको पाण जीवन मुक्त हुजे।
ऐं जेको पाण ई अगरि बंधननि में आहे, पाण ई वहमनि में आहे, पाण ई भरमनि में आहे, पाण ई अञा उन परमात्मा जे इन लीला खे सम्झो न आहे, त पोइ उहो तोखे काॾों आज़ादु करे सघंदो, तोखे काॾों भरमनि मां कढंदो, तोखे काॾों वहमनि मां कढंदो, तोखे काॾों ज्ञान ॾींदो कि नाम ॾींदो। उन ॾींहं खां राजा बि सम्झी वियो, सॼी संगत बि सम्झी वई, उहे कथा करण वारा बि सम्झी विया। कथा करण वारी बराबरि चयो कि मां राजा जे सेवा जे धन जी लोभ ऐं लालच जे करे हिते अची कथा ॿुधाईंदो आहियां, न त मुंहिंजी कथा ॿुधाइण में केतिरा ई विच में उथी वेंदा आहिनि, केतिरा ई पाण में ॻाल्हाइण लॻंदा आहिनि, त इहो त कथा करण वारे जो अपमान आहे, पर उहो मां सहंदो आहियां। उहे संत चवनि पिया उहो अपमान मां सहंदो आहियां, ठीकु आहे कि राजा मूंखे धन दौलत ॾिए थो, राजा मूंखे ख़ूब ख़ुशि थो रखे, राजा मुंहिंजी ॾाढी सेवा थो करे, छा थी पियो अगरि माण्हुनि मुंहिंजी कथा सम्झी या न सम्झी? छा थी वियो? ॿ चारि माण्हू उथी विया, छा थी वियो? कंहिं माण्हू अगरि मूंखे घटि वधि ॻाल्हायो, त उहो सभु मां इन करे सही वेंदो आहियां कि ठीकु आहे, राजा मूंखे धन ॾिए थो न, राजा मूंखे फीस ॾिए थो, राजा मूंखे अरदास ॾिए थो, पोइ भले सत्संग में कोई ओबासियूं ॾियनि वेठा, भले सत्संग में ओबासी ॾियणु ॾाढो वॾो अपराध आहे। सत्संग में ॻाल्हाइण उन खां बि वॾो अपराध आहे। चवंदा आहिनि सत्संग में अचण सां सभु पाप लही वेंदा। हिकु बार जेको सत्संग में आयो, अॼु ताईं जेतिरा पाप कयाई सभु लही विया। त कंहिं पुछियो लही काॾे वेंदा? चई जेके हुते ॿ पाण में ॻाल्हाईंदियूं उन्हनि जे मथे ते वञी पवंदा। सभिनि जा पाप, हिकु ॿिनि जा न, सभिनि जा त लही वेंदा न भाई। हे गंगा में जे स्नान कयो उन जा पाप लही विया, जे गंगा में स्नान कयो उन जा पाप लही विया। कुझु गंगा ते अची करे बि घणेई माण्हू बुरी नज़र रखंदा आहिनि, घणा बुराई कंदा आहिनि, घणा निंदा पचर कंदा आहिनि तीर्थ स्थान ते बि, पोइ उहे पाप उन्हनि ॾे हली वेंदा आहिनि। तेने करे प्रभु की उस्तति करो संत मीत, प्रभु की उस्तति करो संत मीत, सावधान एकाग्र चित, सावधान एकाग्र चित। सावधान जयमल प्रभु जी वाणी ॿुधो, भले थोड़ी देर जे लाइ ॿुधो, भले हिकु ई शब्द ॿुधो, हिकु ई वाणी ॿुधो, थोड़ो ई अमृत पियो, ज़रूरी न आहे सॼो अमृत जो लोटो ई तव्हां पी वञो, थोड़ो ई पियो, पर सावधान एकाग्र चित, सावधान एकाग्र चित। वो सावधान थी करे पीजो ध्यान सां, कि थोड़ो भी हेठ छलके न, थोड़ो भी हेठ गिरे न। अहिड़ो कोई सतगुरु ॻोल्हिजो जिंदगीअ में, अगर सतगुरु करणो हुजे, अगर नाम जो दान वठणो हुजे, त अहिड़ो कोई गुरु ॻोल्हिजो। हिकु असांजे भाउ बलराम छपायो पन्नो, उहो ॾियो गुरुवार जो डायरी में, त कि सेवक कीअं हुजे, गुरु करणो आहे त सेवक कीअं हुजे। गुरुवार जी डायरी में वो पन्नो आहे छपियल। हे तव्हांखे मिलियो न एकादशीअ में? हा, हा, त सेवक कीअं हुजे। गुरु पूर्णिमा में सेवक जी ॻाल्हि जी कहिड़ी ज़रूरत है, पर न, सौदो जंहिंखे ख़रीद करणो आहे उहो केरु आहे? उहो सेवक आहे। त सेवक कीअं हुजे? गुरुअ जी त असांखे ज़रूरत है, पर पहिरियों सेवक त ठीक सां हुजे। कंहिं महिल ॾिसंदा आहियो कि सुठो कोई वॾो व्यापारी हूंदो आहे, वॾो दुकान हूंदो आहे,
ऐं उते कोई अहिड़ो तेड़ो माण्हू चढ़ंदो आहे त दुकानदार सम्झी वेंदो आहे कि हे मुंहिंजे सौदे जे लाइक़ु न आहे। उतो ई चवंदो त निकिरो अथऊं ॿाहिरि थी, छा खपई पोइ ॿुधाईंदो भई मूंखे हीअ शइ खपे, चवंदो कोन्हे हिते हल अथऊं, फालतू तकलीफ़ न कर, चढ़ ई न मथे ॾाकण, हा न। दुकानदार सम्झी वेंदो आहे भई हे ग्राहक मुंहिंजे लाइक़ु न आहे। तीअं संत सतगुरु सम्झी वेंदा आहिनि हे जेको माण्हू आयो आहे इहो नामदान जे लाइक़ु आहे कि न आहे, उनखे उतो ई हटाए छॾींदा परे, तुंहिंजे लाइक़ु कोई सौदो न आहे ऐं न कि तूं हिन सौदे जे लाइक़ु आहे। त जंहिंखे इहो सौदो मिले थो त वॾ भागी आहे। सेवक कीअं हुजे? सेवक आयो संत रविदास वटि हिकिड़ो, संत रविदास वटि चई अची मूंखे नामदान ॾियो। संत रविदास चयसि 2 रुपए जो खीर वठी आ। घणे जो खीर वठी आ? 2 रुपए जो। चयसि बाबा बर्तन ॾियो। त संत रविदास जो मोचीअ जो धंधो हुयो, चमड़े जो धंधो हुयो, चमड़े जो व्यापार हुयो। उन्हनि छा कयो, उते हिकु बर्तन पियो जंहिंमें पुराणा चप्पल जूता भिगल पिया हुआ पाणीअ में, उहो पलटायो, चयोसि हिन बर्तन में वठी आ। तो सेठ चवण लॻो साईं हिन बर्तन में त बर्तन ॾाढो गंदो आहे, चमड़े जो बर्तन भिगल चमड़ा जूता इन में पिया हुया, इन में 2 रुपए जो खीर त फालतू थी वेंदो खीर। त संत रविदास चयसि न इन में ई वठी आ। चई न साईं मूंखे ॿियो कोई बर्तन ॾियो, हीअ त साफ़ करण में ई कलाकु लॻंदो, हिनखे अगरि साफ़ बि कयूं त कलाकु लॻंदो, वरी साफ़ करण खां पोइ बि वठी अचूं त गंदो बर्तन आहे, उन में चमड़े जी बांस ई न वेंदी, खीर 2 रुपए जो वाहियात थी वेंदो। संत रविदास चयसि 2 रुपए जो ई त आहे न, कोई वॾी ॻाल्हि आहे? 2 रुपए जो खीर तूं हिन गंदे बर्तन में नथो विझणु चाहे त लखनि करोड़नि खां क़ीमती नामदान तूं मुंहिंजी गंदी दिलि में मां कीअं विझंदुमि? तो सेवक कीअं हुजे? सेवक जंहिंजो अंतश्करण साफ़ हुजे, शुद्ध, निर्मल, शीतल, थधो, प्रेम ऐं प्यार श्रद्धा सां भरियल दिलि हुजे, उनखे मिलंदो आहे नामदान। 12 साल सेवा कई अमरदास, माण्हुनि जा ताना तुनका ॿुधा तॾहिं नामदान मिलियो। गुरु नानक जूं लठियूं खाधियूं लहणे, एॾी कठिन कठिन सेवा कई तॾहिं उनखे नाम जो दान मिलियो। पंहिंजे सॼे ॾींहं जी कमाई संगत खे खाराए छॾी ॼेठे, तॾहिं उहो गुरु रामदास बणियो, उनखे नाम जो दान मिलियो। 1 साल पंहिंजे सतगुरू जे लाइ ॾींहं राति रोई 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 बाणियूं उच्चारण कयूं गुरु अर्जन देव, तॾहिं उन्हनि खे गुरु नानक जो स्वरूप बणायो वियो। ही कोई मजाक थोड़ी आहे। ही सौदो ॾियण जो बि अधिकार उनखे आहे जेको जीवन मुक्त हुजे, ऐं वठण जो बि अधिकार उनखे आहे जेको बिल्कुलु प्यार सां, प्रेम सां, श्रद्धा सां भरियल हुजे। न त काथे ही सौदो ॾाढो क़ीमती सौदो, ऐं सतगुरु जी आवश्यकता आहे, ज़रूरी आहे। दुनिया में असां अगरि मानुष जन्म मिलियो आहे त सतगुरु ज़रूरी आहे, हर कम में, हर कम में। हिकु नंढे में नंढो कम बि गुरुअ खां बिना न थी सघंदो आहे ज़िंदगीअ में। ऐं सतगुरु जी आवश्यकता छाजे लाइ आहे, ज़रूरत छो आहे कि सतगुरु ई असांखे ईश्वर परमात्मा सां मिलाईंदा। ईश्वर परमात्मा पावर हाउस आहे, ऐं सतगुरु उन मां जाॻियल हिकु जोत आहे, उन मां ॿरंदड़ हिकिड़ो प्रकाश जो पुंज आहे, हिकिड़ो बल्ब आहे। उन मां असां लाइन तार जोड़ींदासीं, खीचींदासीं त ॿियो बि बल्ब जली पवंदो। कई बल्ब जली पवंदा, कई पंखा हली पवंदा, कई कूलर हली सघनि था, पर अगरि तार जुड़ियल न आहे त पोइ कोई हिकु बल्ब बि ॿरी न सघंदो।
जंहिंजी तार उन पावर सां जुड़ियल आहे, परमात्मा सां जुड़ियल आहे, उन सतगुरुअ सां असां जुड़ी वञूं। साहिब पंहिंजी वाणी में फरमाइनि था त लीन थियो थोड़ी देर जे लाइ, संसार जा सब ख्याल छॾे, संकल्प विकल्प त्यागे, गुरु जी बाणीअ में टुबी लगायो, जी गंगा जी में टुबी लगाईंदा आहियो। ऐसे गुरु को बल बल जाए, मां बलहार वञा अहिड़े सतगुरु तो, जेको सतगुरु आजाद आहे, बंधनन खां मुक्त आहे, पाण त मुक्त आहे, जेको भी उन जो संग कंदो उहो भी बंधन पंहिंजा कटाए छॾींदो, मुक्त थी वेंदो, आजाद थी वेंदो।